लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो लेखक ऐं सान्यावंद जनाब इनाम शेख। इनाम शेख लाड़काणे में असां सां कुझु टाइम 2 साल गॾु पढ़ियो आहे। तॾहिं ही हूंदो इनाम जोशीलो। इनाम जोशीले खां अवल बि हिन जो सफ़र आहे, इनाम जोशीले खां पोइ बि हिन जो सफ़र आहे। लाड़काणो हिन जी जनम भूमि, उन जो पंहिंजो सफ़र आहे। ऐं लाड़काणो शहर पॉलिटिक्स जे हिसाब सां उहो लाड़काणे जे अंदरि, लाड़काणे ॿाहिरि, लाड़काणो सिंध, लाड़काणो पाकिस्तान, लाड़काणो सॼी दुनिया, उहो लाड़काणो जेको आहे उहो हिन जी जनम भूमि। अॼु असां चाहियूं था त जनाब इनाम शेख सां ॿ हथ कयूं, हिसाब कयूं, ॻाल्हियूं कयूं, ऐं जेका हुन मंझि मणिया आहे उहा बि ॿाहिरि अचे, अव्हांखे बि ख़बर पए। हुन कुझु किताब लिखिया, कुझु किताब तर्जुमो कया आहिनि, ऐं फ़लसफ़े जे पासे, लिटरेचर जे पासे हुन जो अख़बारी सहाफ़त जे हवाले सां पंहिंजो हिकिड़ो कमु आहे, पंहिंजो हिकिड़ो हुन जो लिखण जो ॾांहुं आहे। अचो त हुन सां ॻाल्हायूं। इनाम, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। आउं चाहींदुसि त मूं जेका ॻाल्हि कई, लाड़काणो तव्हांजी जनम भूमि आहे, त जेकॾहिं पंहिंजे वालदेन, पंहिंजे शहर जे बारे में कुझु ॿुधायो ऐं उन ते पाण खे ॻाल्हियूं बि कयूं, त तव्हां पंहिंजे ख़ानदान जे बारे में ॿुधायो, पंहिंजे वालदेन जे बारे में, पंहिंजे भाउरनि ऐं भेणुनि जे बारे में। महिरबानी डॉक्टर। इहो हिकिड़ो थोरो दिलचस्प अकाउंट आहे त असां जा तव्हां जूं जेके फैमिलीज़ आहिनि उहे लाड़काणे में हिकिड़े अहिड़े दौर में मुस्लमान थियूं आहिनि जंहिं दौर में उन्हनि ते को ख़ासि दॿाउ कोन हो। या त मीरनि जो आख़िरी दौरु आहे या अंग्रेज़नि जो इब्तिदाई दौरु आहे। त को अहिड़ो मज़हबी वॾियूं तहरीकूं बि कोन हुयूं। असांजा बि वालदेन बेसिकली लाड़काणे खां 4 किलोमीटर खनि ॿाहिरि हिकिड़ो चूहड़पुर जो ॻोठड़ो हो, जेको हाणे त लाड़काणे जो ज़रे घटि हिसो थी वियो आहे। उतां खां बेसिकली आया शहर लाड़काणे में, ऐं उते जेके आहिनि से हिंदुनि जूं 3 वॾियूं कम्यूनिटीज़ हुयूं। हिकिड़ा गोइंदाणी, दौलताणी ऐं थधाणी। ऐं उन्हनि मां गोइंदाणी जेको आहे उहो असांजो पाड़ो आहे। ऐं मूंखे ईअं थो लॻे त असांजा वॾा जेके आहिनि से 19वीं सदीअ जे आख़िर में, पोएं 25 सालनि में किथे मुस्लमान थिया आहिनि। ऐं उन खां पोइ सुतती 20वीं सदी जीअं शुरू थी त उहे लाड़काणे हलिया आया। ऐं पोइ यको लाड़काणे में असां रहियासीं। ऐं लाड़काणे में बि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो असांजी रिहाइश हुई। मुंहिंजो पीउ जीअं त भई असांजो ख़ानदान जो सॼो तालुक़ु सोनार के कम सां हो, त उन जे करे उन्हनि वटि थोरा 5 ॾोकड़ बि हुया, त उहे जॻहियूं वॻहियूं उन्हनि जूं ठीकु हुयूं। पोइ पहिरीं असां कर्मा बाग मोहल्लो आहे लाड़काणे जो, उते रहंदा हुआसीं। पोइ वरी बाकराइन रोड ते आयासीं। पोइ वरी यको जॾहिं हैदराबाद या कराची शिफ्ट थियासीं, उहो जेको कर्मा बाग मोहल्ले मां बि जेको शिफ्ट थियण जो दिलचस्प दास्तान आहे। ऐं तव्हां डॉक्टर साहिबु हिकिड़ी अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मूंखे 1 साल जूं मेमोरीज़ यादि आहिनि। 1 साल जा? 1 साल। अच्छा। पहिरीं जेके मुंहिंजे ज़हन में ॼमण सां तव्हां गोश्त खाधा आहियो? न, गोश्त न, मक़सदु इहो आहे त हर माण्हूअ जी हिकिड़ी कुझु माण्हुनि जी इनक्विज़िटिव नेचर थिए थी, ॾात बि हुजे थी। मूंखे एतिरो यादि आहे त पहिरियों असांजे घर जे ॿाहिरां ग़रीब मुक़ाम हो, उते हिकिड़ी वॾी नुमाइश लॻंदी हुई। त मुंहिंजी भेण असांखे कोठे ते जेको टिपुड़ थींदी उन ते खणी बीठी आहे। मुंहिंजी उमिरि एतिरी आहे जो हुन मूंखे हथनि में हीअं खणी ऐं भित तां ॾेखारियो आहे उहा नुमाइश जूं रोशनियूं पलवड़े खां। त माना इन मां तव्हां सम्झो त इहो पहिरें साल, मुंहिंजी साल सवा हूंदी उमिरि। ऐं उन खां पोइ थियो ईअं त जीअं असांजी बेचैन तबियत हाणे बि आहे, नंढपण में बि अहिड़ी हुई तबियत जो ॿाहिरि मां निकिरी नंढो हुयुसि त हलियो वियुसि। पोइ हिकिड़ी नालियूं हूंदियूं न अॻे मोहल्लनि में, उन में किरी पियुसि त
बसि ॿुधण ई वारो हुउसि त हिकिड़ी असांजी पुफी सॼे लही पाड़े में उन मूंखे कढी वरितो। पोइ मुंहिंजे पीउ फ़ैसिलो कयो त हाणे हिन मोहल्ले में रहणो न आहे, घर जे ॿाहिरां नाली आहे। सो असां वियासीं। ऐं अहिड़ी तरह वरी मुंहिंजा नानाणा, इहा अजीब ॻाल्हि आहे त मुंहिंजा नानाणा सभु जा सभु ब्यूरोक्रेसी में आहिनि, माना हुन में कंहिं बि अॼु ॾींहं ताईं कारोबार न कयो आहे। भले मुंहिंजा हाणे जेके मारोट आहिनि या, ऐं मुंहिंजा जेके वॾा आहिनि उन्हनि मां वरी पहिरियों मां शख़्स आहियां जेको सरकारी नौकिरी में आयो आहे। मुंहिंजो जेको नानो हो उन जो पीउ जेको हो सदारंग ख़ान, उहो ख़ुदि सूबेदार हो। वरी पोइ मुंहिंजो नानो जेको हो अंग्रेज़नि जे दौर में त ॼाओ, पर अॻिते हली हू थियो मैजिस्ट्रेट। ऐं 1966 में मां नंढो ॿारु आहियां 4 सालनि जो, त पहिरियों दफ़ो कराचीअ में आयुसि, जो मुंहिंजो नानो हितां जो सिटी मैजिस्ट्रेट हो हिते कराचीअ में। अच्छा। कराचीअ में डॉक्टर सारा सिद्दीकी जी अस्पताल हूंदी बंदर रोड ते। पोइ अॻे लाड़काणे में मेडिकल जूं एतिरियूं फैसिलिटीज़ न हुयूं, त मुंहिंजी वालदा जो ऑपरेशन जे लाइ उनखे वठी आया हिते कराची, त उन वक़्तु मुंहिंजो नानो हिते मैजिस्ट्रेट हो। पोइ मुंहिंजो मामू अॻिते हली वरी लेट 70s में हितां जो SDM थियो। त अहिड़ी तरह छा नालो? मोहम्मद अली शेख, उन पंहिंजी आत्मकथा बि लिखी आहे। अहिड़ी तरह वरी इवन मुंहिंजा हाणे मारोट आहिनि को ॿई सरकारी नौकिरीअ में। या त इहा हिकिड़ी अजीब ॻाल्हि हुई त असांजो बिज़नेस कम्यूनिटी ऐं सरकारी कम्यूनिटी, सरकारी मुलाज़मनि जी कम्यूनिटी में हिकिड़ो अपब्रिंगिंग थी। शहर जेको लाड़काणो आहे, अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ॾाॾाणनि जे पासे वधीक रहियो नानाणनि जे? न, नानाणनि जे पासे। तव्हां नानाणनि जे पासे करे मां सरकारी नौकिरी कई। अच्छा। उहो छा आहे त मूंखे असांजा जेको सोन जो या बाद में कपिड़े जो कारोबार हो, त मूंखे ग्राहकनि जी चमचागिरी करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि लॻंदी। माना ग्राहक खे फासाइण जे लाइ उनजी ख़ुशामद करणी थी पए। पोइ मूंखे घणो ई वॾनि कोशिशि कई त हिनखे कारोबार में अटकायूं, छो जो मुंहिंजे भाउ जेके हरकतूं शुरू कयूं हुयूं उनजे करे सॼो घर तंग हो, त जे हे बि सियासत में हलियो वियो या हिन पासे, त पोइ इहो घर जो हाल ख़राबु। तव्हांजो भाउ माना एडवोकेट अमानुल्लाह शेख साहब, उहो तमामु यंग, मुंहिंजो ख़्यालु आहे त पंहिंजे टीन्स में ई उहो। पोइ ॿार तव्हांखे इंटरव्यू में ॿुधायो अथई त हाला में, कराचीअ में, हैदराबाद में मुख़्तलिफ़ इदारनि में पढ़ियो। त चवण जो मतिलबु आहे त लाड़काणो जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो त हिकिड़ो मल्टी डायमेंशनल शहर हो। माना जेकॾहिं तव्हां अॼु मूंखां पुछो त लाड़काणो छा हो, त मां चवंदुसि हिकिड़ो ड्रीम सिटी। लाड़काणे जो माना को ख़्वाब में तसवुरु करे सघिजे थो। छा सफ़ाइयूं हुयूं, छा घर हिन जी वारसी ही शहर जी। इहो त असां पंहिंजे हिकिड़ो ग़ालिब जो ॾाढो सुठो शेर आहे, मूंखे वणंदो आहे। ग़ालिब चयो आहे दिल्ली जे ज़वाल ते हिकिड़ो चयो अथऊं, दाग़े फ़िराक़े सोबते शब की जली हुई, एक शम्मा रह गई है सो वो भी ख़ामोश है। वाह। सो ॻाल्हि इहा आहे त हाणे त उन शहरनि जूं जेके विसाणल शमादान आहिनि उहे बि ख़तमु थी विया आहिनि। लाड़काणे में शाम जो हिकिड़ो नओं लाड़काणो क्रिएट थी वेंदो, उहो हूंदो ओताकुनि जो। अच्छा। साईं ही कटपर साहब जी ओताक है, ही कादरिन जी। कटपर साहब माना अब्दुल वहीद कटपर। हिते जेको हाणे सिटी पुलिस थाणो आहे हिन जे भरिसां हुनजो वरी ज़बरदस्त। ही साईं भुट्टे साहब जी ओताक है, ही खोड़े साहब जी आहे, ही अमीर नवाब अमीर अली लाहौरी जी आहे, ही बुघियन जी आहे, ही कादरिन जी आहे। मतिलबु ईअं पूरे जेलस खां वठी ऐं असांजे लाड़काणे जे बाकराणी रोड ताईं मुख़्तलिफ़ शाम जो दोस्त मोहम्मद अबड़े जी आहे, ताज मोहम्मद अबड़े जी ओताक है। उते शहर जा जेके हिन से अदीब, शाइर, रोलाक, कामरेड सोबे जी ओताक, त उहे चे शाम जो गॾु थींदा। हाणे उते उन शहर जे मोहल्ले खां वठी बैन अल-अक़वामी सियासत ताईं हर शइ डिस्कस थींदी ऐं माण्हुनि जो रोल बि डिस्कस थींदो त कंहिं छा कयो, कंहिं छा न कयो, ऐं तइ थींदो त सुभाणे या ईंदड़ चंद ॾींहंनि में कहिड़ो माण्हू छा कंदो, पाड़े खे कीअं संभालींदो।
लाइब्रेरी जेके आहिनि उनखे कीअं संभालींदो उते रिपोर्ट। हिकिड़ी ॻाल्हि अञा हिकिड़ो माण्हू कामरेड जमालुद्दीन जी बि ओताक हुई या उहो कंहिं ओताक जो हिसो? उहो ओताक जो हिसो, छाकाणि जो उहो अब्दुलरज़ाक सुमरे साहिबु बरसार ऐं रहंदा। कामरेड जमालुद्दीन बुखारी ऐं सोबो साहिबु, हा सोबो साहिबु जगदीश जन जे घर में मथां रहंदो हो इब्तिदाई हुन में। त इहे लाइन में ॼण पाण में दोस्त बि हुआ ऐं कामरेड बि हुआ। त घणो करे बुखारी साहिब जी जो घर त फर्स्ट क्लास अञा ताईं मौजूदु आहे, पर उहो सुमरे साहिब वटि या सोबे साहिब वटि घणे क़दुरु उन जो वेख थींदी। या असां इहो ॾिठो त ख़ादिम हुसैन शाह वटि उते बि बुखारी साहिबु ईंदो वेंदो हो। ऐं उन पर बुखारी साहिब जो मूंखे जेतिरे क़दुरु यादि थो अचे त पहिरीं घर कर्माबाग वारे पासे बि हुयो। अच्छा, असां त इहो ॾिठो हा, जंहिंजो ज़िक्र तव्हां था कयो। हा, या त इहो जेका जानवरनि जी इस्पताल हुई इन जे पुठियां का अहिड़ी वेख हुई, माना इसराणनि जे इसराणनि जे पुठियां, जो उते बि अचे वेहंदो हो बुखारी साहिबु। अहिड़ी तरह सां बज़्म अदब हूंदी हुई उर्दू स्पीकिंग जी, हिकिड़ी बज़्म अदब अब्दुल समद रिज़वी साहिब जी। अच्छा, अंजुमन तरक़ी उर्दू, इन्हनि जा तव्हां फंक्शन ॾिसो त उते उन दौर में कॾहिं फराज़ थो अचे, कॾहिं फैज़ थो अचे, पाकिस्तान जे सतह जा मुशाइरा थींदा। त इमेजिन कयो त उन दौर में इन्हनि ओताकुनि ते डान अख़बारूं ईंदियूं हुयूं ऐं का बि अहिड़ी ओताक कोन्हे जंहिंमें लाइब्रेरी न हुजे, जंहिंमें नौजवाननि जी अचणु वञणु न हुजे। उतां ई मुक़रर तयारु थींदा, उतां ई जेके आहिनि प्रीचर्स तयारु थींदा हुआ, उतां ई जेके आहिनि सियासी कारकुननि जी ट्रेनिंग थींदी हुई। त लाड़काणे जो मां जेकॾहिं मूंखे तव्हां पूरो इंटरव्यू त इन में हलियो वेंदो त उनजा हाई स्कूल छा, उनजा कॉलेज छा। न पर इहा मालिकी केरु कंदो? मालिकीअ जो हर माण्हू खे अहसासु हो। अच्छा, ईअं जीअं हाणे बाद में शहर बराए फ़रोख़्त थी विया, ईअं थोरे हो। कंहिंखे ज़रूरत न हुई, मिसाल कटपर साहिबु वेठो हो, तेसि ताईं कंहिंखे ज़रूरत कान हुई त को पुठियां इसराणनि मां या को अहिड़ो ब्यूरोक्रेट या कामोर आहे पाण में हिसाब पतियूं करे जानवरनि जी अस्पताल खपाए खाई वञनि। लोकल बोर्ड जो को चेयरमैन मिली ऐं शहर जूं पुराणियूं इमारतूं खपाए वञे। हर मुहले में वारसी हुई। ऐं छो त हिकिड़ो लाड़काणो हिकिड़ो इन लिहाज़ खां, हिकिड़ो सियासी लिहाज़ खां मुतहरिक शहर हो। हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा कंदो हो। हीअ जेके तव्हां ॾिसो था डॉक्टर सिकंदर मुग़ल ऐं इन पंहिंजो क़तार जा जेके माण्हू, इहे वरी पैदा थिया कोचिंग सेंटर्स मां। या कलीम लाशारी साहिब वारा। हा, कलीम लाशारी साहिब जो त पंहिंजो आखाड़ो हूंदो मास्टर्स जे नाले सां स्टेडियम लाड़काणे में। कलीम साहिब जो वालिद जेको मोहम्मद अली जौहर साहिबु, उहो वॾो हिकिड़ो लिमदोस्त माण्हू हो शहर जो। त जौहर साहिब जी बि ओताक हूंदी। त ईअं उन वारसी जे करे कंहिंखे ज़रूरत न थींदी त कंहिं टुकड़े ते कब्ज़ो करे या किथे को कूड़ा कागज़ पेश करे। इहे यानी तव्हां लाड़काणो जेकॾहिं लाहौरी मुहले खां शुरू थींदो हो, उन खां परते शेख ज़ैद त बाद में ठहियो, उन खां वठी ऐं हेॾां गौशालो या जेलस बाज़ार खां वठी हेॾे गालिब नगर नवदिरो गालिब नगर जो असुल नालो गजणपुर। हा, गजणपुर ज़ुल्फ़कार बाग हो न। हा, त बसि इते इहो शहर दंग थी वेंदो हो। हा, पोइ पर वरी हिकिड़ो ॿियो बि कल्चर हो, सिनेमा कल्चर लाड़काणे जो। एम्पायर, निगार, रायल, बाद में क्लोपेत्रा थी, अलमंज़र थी, बाद में अलमंज़र बि थी। इहे इन्हनि में जेके असां थोरी घड़ी जो अंग्रेज़ी ॻाल्हाइण जे लाइक़ु आहियूं, उन में जेके मॉर्निंग शोज़ ॾिठासीं, ब्लाइंड मैन, गन्स ऑफ नेवारान, सही जेके चंगेज़ खान, मैकनास गोल्ड, बर्गलर्स, फियर ओवर द सिटी, बिन हुर, इहे सभु फिल्मूं उते ॾिठियूंसीं। उन्हनि जे प्रोनंसिएशन ते पूरो हिकिड़ो नज़र रखीसीं। त पोइ अॼु माना असां एॾा वॾनि को इन्हनि में न पढ़ियासीं इदारनि में, कॉन्वेंट या ग्रामर स्कूल्स में। पर इहो जेको मल्टीपल कल्चर हो, पढ़ण जो, फिल्मुनि जो, कचहरियुनि जो, कोचिंग सेंटर्स जो, कोचिंग सेंटर्स बि फ्री ऑफ कास्ट। अच्छा, इन में केरु पढ़ाईंदो हो? जेको हाणे तव्हांजो लेफ्टिनेंट मेजर जनरल आहे जावेद दोस्त चांडियो, इन जो पीउ दोस्त मोहम्मद चांडियो पढ़ाईंदो हो, इन जो चाचो शाबेग चांडियो पढ़ाईंदो हो, मालिक ॾिनो शेख पढ़ाईंदो हो, अब्दुल गफ़ूर शेख पढ़ाईंदो हो, मुंहिंजो भाउ पढ़ाईंदो हो।
उन खां पोइ वरी ॿी बैच जेका आई उन में सिकंदर मुग़ल वारा, दोस्त मोहम्मद हुले वारा, मुख़्तलिफ़ दोस्त उते पॉलिटिकल वॉलंटियर कंदा हुआ, कोचिंग सेंटर्स। लाइब्रेरी कल्चर ज़बरदस्त हो। असांजो पूरो जेको रोड आहे उन जी सियासी डेवलपमेंट में लतीफ़ कचहरी उर्फ़ मिर्ज़ा कलीच बेग लाइब्रेरी हूंदी हुई, उन जो एॾो किरदारु आहे। उहा जीअं बाकराणी रोड ते असांजो जेको घरु आहे इन खां 4-5 घिटियूं अॻिते मेन रोड ते ई किराए जो हिकिड़े दुकान में हलंदी, पर उन में इहे तव्हांजा सिंधी अदबी बोर्ड जा नंढा नंढा किताब पाई वाई पाई वज़ू, हुस्ना दिलदार ऐं मिर्ज़ा कलीच बेग जा इहे नंढा नंढा किताबनि खां वठी वॾा फ़लसफ़े ते किताब मौजूदु हूंदा। रोज़ानो अख़बारूं ईंदियूं हुननि, अख़बारुनि जो मुतालियो थींदो हो, उन में डिबेट थींदी हुई, उन मां पॉलिटिकल हिकिड़ा जेके आहिनि से मुख़्तलिफ़ फ़िलासफ़ीज़ डिस्कस थींदियूं। ईअं मल्टीपल हिकिड़ो हुयो। ॿियो ख़ुदि शहर में हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो माहौल हो, उन में थोरी तिंज़, थोरी टोक, थोरी जेको आहे सो जेको रस्ते ते वियो त उते को कबाब वारो वेठो आहे, को हजाम वेठो आहे, उन माण्हू जो नालो रखी छॾींदो, को बेहन वारो वेठो आहे, को बेहन वारो वेठो आहे, कुल्फ़ी वारो वेठो आहे। साईं उते त मां तव्हांखे ॿुधायां, वरी बेहन जी ॻाल्हि निकिती त मंगल बेहन वारो हूंदो आहे। मंगल बेहन वारे जी त एतिरी सियारे में बेह कंदो ऐं ऊन्हारे में आइस्क्रीम ठाहींदो। उहा यानी शहर जे हर बंगले ताईं वेंदी। आम माण्हू त लाइन में बीहंदो, उनजो त वारो बाक़ाइदे ईंदो, पर छा आहे उहे टेस्ट। ऐं उन दौर जूं वरी इन पासे तव्हां अचो था त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं सब्जियूं थींदियूं, अलाए कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि से खाधा पकबा, ऐं उन्हनि जी छा ख़ुशबू हूंदी हुई जो शहर में घिटीअ में या मोहल्ले में कंहिंजे घर कुकड़ पचंदो हो त ख़ुशबू थी वेंदी हुई सॼे हुन में, ॿोड़ मटाईंदा फलाणे जे घर जेको आहे अॼु कुकड़। त तव्हां हिकिड़ी जेका उन दौर में हिकिड़ी ॻाल्हि थो पुछां त असां हाणे जिते बि वञूं था शहरनि में, वॾनि में नंढनि में, त उते होटलूं रहण जो किथे किथे मिलनि थियूं। मिसाल सखर में अॼु बि वॾी होटल का बि कान्हे। मूंखे कंहिं चयो त सखर में क्रिकेट मैच छो थी थिए, चयो त वॾी होटल ई कान्हे, ग्राउंड त आहिनि, स्टेडियम त आहे, पर होटल कान्हे। लाड़काणे में बि होटल जो कल्चर अञा उन वॾे पैमाने ते अॼु ॾींहं ताईं कोन्हे। हा, न वॾे पैमाने ते ॾिसो लाड़काणे सां जेको वॾो धकु थी वियो न, त हुनजो जेको इहो इनलाइटेंड मिडिल क्लास हो न, रोशन ख़्याल विचों तबिको, इहो आस्ते आस्ते उतां निकिरंदो। प्योर सिंधी मिडिल क्लास, प्योर सिंधी, उहो आस्ते आस्ते निकिरंदो वियो। पोइ उन जी जेका रिप्लेसमेंट थी उहा बदतर हुई। उन्हनि वटि उहा सिविलिटी न हुई, उहा हिकिड़ो शहरीपणो न हो जंहिंजे बुनियाद ते इदारा जुड़नि। न उहो सिविक सेंस जो न हो। इन में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ॾाके बि ॾाके त इल्मु वधियो न, अवेयरनेस वधी न, पोइ असांजे पोइ जो लाट, पोइ जी यंगर जनरेशन उनखे उन सिविक सेंस एडॉप्ट करण में, मालिकी करण में तकलीफ़ कहिड़ी? ॾिसो तालीम वधी, इल्मु न वधियो। अच्छा, तालीम वधी, तरबियत ख़तमु थी वई। माण्हू जी जेका अवसर आहे उहो रुॻो तालीम सां न थींदी। वेरी ट्रू। तरबियत जेसि ताईं नथी थिए, उहा इंस्टीट्यूशन्स जे थ्रू माण्हू मथे नथो अचे, तेसि ताईं उहो का शइ वॾी कंट्रीब्यूट न करे सघंदो। हाणे लाड़काणे में नंढा होटल त हुया, फैज़ होटल थियो, बाद में मेहराण होटल थियो, मुसाफ़िर खाना। हा, भुट्टे साहब कोशिशि कई संभारा आहिनि जेको हुनजे, उहो इन जे करे, हा, उहो इन यानी मयार जो हुयो जो गैस ॿाहिरां अचनि त रही सघनि, पर अगेन वरी उहो जॾहिं सरकारी महकमे में हलियो वियो त हुनजो वरी साॻियो हाल थी वियो। त इहे जेके किथे बि कोन्हे, तव्हां इवन हैदराबाद में को सुठो होटल आहे छा? को माना 5 स्टार होटल त कोन्हे को, हालांकि न्याज़ स्टेडियम बि आहे, ॿियूं फैसिलिटीज़ बि आहिनि। ॾिसो इहो वरी अचे थो तव्हांजे सियासी क़यादत ते। भुट्टे साहब खे थोरो वक़्तु मिलियो, उन लाड़काणे जे पूरे इंफ्रास्ट्रक्चर खे थोरो अंग्रेज़नि खां पोइ शेक कयो, उन हिकिड़ियूं नयूं शयूं ठाहियूं, जंहिं ते वञो म्यूनिसिपल स्टेडियम खां वठी जेको रोड आहे पंहिंजो मेन रोड आहे, बैंक रोड जंहिंखे चइबो आहे, VIP रोड,
उहो थियो साईं, चाणका मेडिकल कॉलेज थियो साईं, मुंहिंजे खे चवां ॿिया काफ़ी इदारा थिया, हुते बिल्डिंग्स रेलवे स्टेशन। थियूं, हा रेलवे स्टेशन, शेख ज़ैद वुमेन हॉस्पिटल, PI जी एनहांसमेंट, इहे सभु मोने जे दड़े में एयरपोर्ट क़ाइमु थियो। उन खां पोइ जा जेके नुमाइंदा आहिनि, इवन बेनज़ीर भुट्टो साहिब आहे जे क्रेडिट ते को लाड़काणे में वॾो कमु थोड़े आहे, को वॾो कमु कोन्हे को। इहे नंढा नंढा इदारा ठहिया, जिते मालिकीअ जो अहसासु हूंदो आहे न, उते ई इदारा ठहंदा आहिनि, उन्हनि जी संभाल बि थींदी आहे। हाणे मूंखे ॿुधायो त जंहिं लाड़काणे मां मुंतख़िब थींदो हो ज़ुल्फ़कार अली भुट्टो, साईं मुंहिंजे खे चवां शाहनवाज़ भुट्टो, मुमताज़ अली त अञा रते देरे मां थींदो हो, लाड़काणे शहर जी बेगम नुसरत भुट्टो, या इन कैलिबर जा सियासतदान। पोइ तव्हां वरी ॾिसो त कहिड़ा कहिड़ा आया हितां आस पास जा जेके वॾेरा हुआ उहे वेठा रहिया। हिकिड़ो मिडिल क्लास असांजो मेमून साहिबु, ख़ालिद मेमून थियो हो, सो उनखे वॾेरनि हणी चट करे छॾियो। त इहो न आहे, बाक़ी उतां जे करे जीअं मां तव्हांखे ॿुधायो न, हाणे नज़र महलो जेको लाड़काणे जो हो, उहो हिकिड़ो सफ़ा रफ़ महलो हो। उन असां जहिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू वेंदा ई कोन, पर जॾहिं वञी हुते निसार खोड़ो रहियो, उन पंहिंजी ओताक बोताक क़ाइमु कई, त उन वरी महले जो शेप निकितो, उहो बाक़ाइदे हिकिड़ो थियो। वारसीअ जो अहसासु न हो, ट्रेनिंग न हुई। हाणे बि मां तव्हांखे ॿुधायां त लाड़काणे जो जेको ॿारु आहे, उहो एवरेज ॿार बि बाक़ी सिंध जे ॿारनि खां शायदि पंहिंजे सेंस परसेप्शन में तेज़ आहे। साईं घणा ई शयूं चवंदा आहिनि, के चवंदा आहिनि त आयोडीन घणो आहे पाणीअ में, के चवंदा आहिनि त जेको मिलियो आहे यको पॉलिटिकल कल्चर, माना कलोड़नि जे दौर खां तव्हां ॾिसो न, कलोड़नि जो जेको हब हो चांडको परगि॒णो, त इहो हिते ई कंबर लाड़काणो, वार शदात कोट नसीराबाद, त हिकिड़ो त इहो मुसलसिल रहियो। उन खां पोइ वरी इहो इन अहिड़े रूट ते हो जेको अफ़गान रूट सां बि मिले पियो। अंग्रेज़नि जी आमद जेका अफ़गान वार्स थियूं, उन में बि हिते वॾा गोदाम, उन्हनि जा असला जा डिपू ॿिया टिया ठहिया। पर असुल जेको ॻाल्हि आहे उहो पॉलिटिक्स जेका थी, मिसाल सर शाहनवाज़ थियो, उन दौर में सर शाहनवाज़ जहिड़े माण्हूअ खे हिकिड़ो ॿाहिरां माण्हू अब्दुल मजीद सिंधी अचे हाराए, हा। वरी तव्हां ॾिसो निसार खोड़े खे मीर मुर्तज़ा भुट्टो हाराए, वरी हाणे मौज़म जेको आहे सो उन निसार भुट्टे जे शायदि न्याणीअ खे हाराए। त इहो ट्रेंड तव्हांखे सिंध जे बाक़ी शहरनि में तमामु घटि मिलंदो। लाड़काणो जेको पीपल्स पार्टी जो गढ़ आहे, उतां साईं तव्हांजो जेको चीफ जस्टिस अहमद अली शेख, उन पीपल्स पार्टीअ जे गढ़ में हाई कोर्ट बार एसोसिएशन जो सदर थियो, ऐं इन सदारत जे करे हू जज बि थियो ऐं जज खां पोइ चीफ जस्टिस बि थियो। जे इहा मुक़ाबले में टकराव में हुनखे सदारत न मिले त इफ़्तिख़ार चौधरी बि न मिले, इफ़्तिख़ार चौधरी ऐं एतज़ाज़ हसन बि न मिलनि, ऐं उहे हिनखे बाद में सपोर्ट बि न एलिवेट बि न थिए। त इहा आहे लाड़काणे में। मां चवंदो आहियां त लाड़काणे हाणे जेकॾहिं तव्हां बि खे बि बेसिकली ॾिसजे त लाड़काणे डिस्ट्रिक्ट जा माण्हू आहिनि न, कंबर त पोइ ठहियो न। मां दोस्तनि खे खिली चवंदो आहियां त लाड़काणे जे माण्हूअ जे लाइ नंबर 2 पोज़ीशन ते रहणु ॾाढो ॾुखियो कमु आहे, या सिर चट या माल नीलाम। जेकॾहिं रहणो आहे त नंबर 1 पोज़ीशन ते रहणो आहे, जे नाहे रहणो त पोइ ईअं ई सुख ते। ॿियूं बि असां में ख़राबियूं बि आहिनि। मिसाल असां इंतकाम पसंदि आहियूं। लाड़काणे जे माण्हू विंडिक्टिव आहे, जेकॾहिं हुनखे तव्हां थोरो छेड़ियो न त हू तव्हां सां इंतकाम, हू ॻाल्हि विसारींदो घटि आहे और हुनखे पोइ उछलणु न ईंदी आहे। हू जेको आहे लाड़काणे जो माण्हू तव्हांखे जेकॾहिं, मां भुट्टे साहिब जी तव्हां तबियत खे ॾिठो आहे, भुट्टे साहिब जी तबियत जो वॾे में वॾो लूप होल इहो ई हो त विसारींदो न हो शइ। कंहिं माण्हूअ कहिड़े दौर में छा तकलीफ़ ॾिनी। मूंखे हिकिड़ो वॾो ब्यूरोक्रेट हो, उन ॿुधायो त उहो कंहिं दौर में लाड़काणे जो डिप्टी कमिश्नर बि रही चुको हो, रास मसूद मशहूरु आहे। चई त भुट्टे साहिब वटि हिकिड़े सेक्रेटरी जो फाइल वियो, उहो प्रमोशन जो फाइल हो। भुट्टो साहिबु तंहिं दौर में प्राइम मिनिस्टर हो। उन फाइल ते लिखी छॾियईं त LBW। त हाणे जेको भुट्टे साहिब जो सेक्रेटरी हो उहो हैरान थी वियो त हाणे LBW ते इम्प्लीमेंटेशन छा कयूं।
ख़ैर माण्हू भॼायूं, सेक्रेटरी हूंदो भुट्टे साहिब जो, वकार हसन साईं, पोइ ॿ टे माण्हुनि खे, पोइ उन मां हिकिड़े ॿुधायो यार तव्हां भुट्टे साहिब जो माइंड न सम्झी सघिया आहियो, सेक्रेटरी कीअं आहियो? हुन लिखियो आहे लेट बास्टर्ड वेट। इन जेको आहे उहा हुनखे मेमोरी हाणे ॿुधायो, रासमस चयो छो थियो, उहो इन जे करे थियो जो उहो सेक्रेटरी साहिबु कंहिं दौर में लाड़काणे जो डिप्टी कमिश्नर हो। भुट्टे साहिबु हुनखे को कमु चयो, हुन कमु न कयो, उहा ॻाल्हि हुनखे यादि, प्राइम मिनिस्टर थियण ताईं यादि हुई। सुठियूं ॻाल्हियूं आहिनि त सुठा एडमिनिस्ट्रेटर्स आहिनि, थोरा दबंग आहिनि ऐं शयुनि खे एग्ज़ीक्यूट करे ॼाणनि था, प्लान करे ॼाणनि था, सुठो ॻाल्हाए सघनि था ऐं जुरत सां पंहिंजे मौक़ुफ़ खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रखी सघनि था। सो लाड़काना इन इट सेल्फ इज़ अ जॉय ऑफ इज़ अ मैटर ऑफ जॉय। हाणे चङायूं कहिड़ियूं आहिनि? हा सही पुछंदो त मूंखे त घणियूं चङायूं नज़र कोन थियूं अचनि, पर ॻाल्हि इहा आहे त लाड़काणे में चङाई वरी हिकिड़ी इहा थी आहे त ॿारनि, नौजवान ॿारनि में कैरियर ओरिएंटेड जेका अप्रोच थी आहे उहा अॻे खां बि वधीक, माना उहा ओरिएंटेशन वधी आहे। मिसाल तव्हां CSS या PCS कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जा अंग अखर खणंदव त लाड़काणे जो जेकॾहिं हिसो 5% हुजणु खपे त उन जा ॿार 25-30% ताईं अचनि था। कैरियर जेको आहे सो डेवलपमेंट ते घणो ध्यानु आयो आहे ऐं थोरो घणो अंदरि घरनि खे सुठो रखणु, साफ़ु रखण जो, उहो इन सेंस में घिटीअ जो भले खानो ख़राबु हुजे, अंदरि घरनि खे ठीकु करण जो सेंस पंहिंजे घर सां ॿधियलु आहिनि। ॿार ॿाहिरि निकिता आहिनि हाणे काफ़ी, यानी मुल्क जे मुख़्तलिफ़ इन्हनि इलाइक़नि में या मुल्क खां ॿाहिरि। ऐं ॿियो इहो आहे त कम्युनिकेशन साइड ते बि तव्हां ॾिसंदव त हर चैनल में, हर अख़बार में, हर हंध ते लाड़काणे जा माण्हुनि जो काफ़ी आहे। पर उहो मां तव्हांखे ॿुधायो, कमिंग बैक टू द ओरिजिनल पॉइंट, हा उहा शहर जी जेका ब्यूटी हुई न साईं, लाड़काणे जे ॿाहिरां हिकिड़ो ॻोठ हो, वॾा फुल, उते माना असांजी अपब्रिंगिंग नंढपण में घणो उते असांजो अचणु वञणु थींदो। मुंहिंजो वॾो भाउ, असांजे टिनी भाउरनि भेनरुनि जा नाला ई उन्हनि रखिया। असां वॾेरो मोहम्मद सिद्दीक़ फुल्लो हुअसि, बाबे जो दोस्त हो। मतिलबु मां त चवंदो आहियां त उहो शिकिलियूं अहिड़ियूं हुजो तव्हां उन्हनि खे ॾिसो त लॻंदो त फ़रिश्तनि जूं शिकिलियूं। साईं उहो वॾा फुल हिकिड़ो ॻोठ थो ॿुधायां तव्हां, उन दौर में उते पाकिस्तान जा हर क़िस्म जा गुल ऐं मेवा थींदा, ॾाढ़ूं हुजे, मौसमी हुजे, अहिड़ियूं असां शयूं हैरान थी वेंदा हुआसीं। पोपट, भुंबेरियूं, सॼो ॻोठ भरियो पियो हूंदो हो गुलनि जो हुबकार। तसवुरु कयो को बि गुल, मां अहिड़ा गुल हाणे ॾिसां ई कोन थो। उन जूं रातियूं, उन जूं ढंढूं, असां स्विमिंग उते सिखी, असां बंदूक हलाइणु उते सिखी, मच्छीअ जो शिकार उते सिखियो। हिकिड़ो ॻोठ आहे, हिकिड़ो ॻोठ। ऐं उहो अहिड़ो ॻोठ जो जॾहिं मूंखे 2-3 ॾींहंनि जे मोकल खां पोइ घर वारा वठणु ईंदा न त मां भॼी वेंदो हुउसि, लिकी वेंदो हुउसि त मां घर वेंदुसि ई कोन। जेका शाम जो महल जे वापसी महिल जेको चढ़नि जो आवाज़ु थिए, जेको सुबुह जो उथण सां महल जे छुड़ण सां दज़ जेका आहे सा उथे, जेका पखा ऐं झलियूं हलनि, जेको राति जो सितारनि सां ख़ूबसूरत आसमान हुजे, इहे ॻोठ ईअं थोरी आहे असां पंहिंजे हथनि सां अखियुनि सां ॻोठ ॾिठासीं त उहे ॻोठ जेके आहिनि से उहे हिकिड़ा ख़्वाबनाक ॻोठ आहे। व्हाट टू से अबाउट लाड़काना? लाड़काना वाज सच अ वंडरफुल सिटी। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं, हुन खां पोइ था ॻाल्हायूं।